ख़्याल में मैम औरत के बाख्तियार बनाने में ऐं उन खां अलावा जेंडर जी इक्वलिटी के प्रोमोट करण में तालीम जो कहिड़ो किरदार आहे? आई एम द फर्स्ट प्रिंसिपल ऑफ द कॉलेज। ना तव्हां जेतिरो बि पढ़ंदो न कुझु बि न थींदो, आख़िर में तव्हांखे उहो ठाव बुआरी करणु। अब राणे को जलना होगा, मूमल आप जलाए कब तक। त जीअं माण्हू खे चैलेंजिस साम्हूं ईंदा आहिनि तीअं उन में हिकिड़ो जज़्बो वधंदो आहे ऐं हू चाहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सुनहरा ज़ाहिर, अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी थॉट्स पल्स ऑफ इंडिया सीरीज़ में। अवां सभिनी खे भलीकार चवंदा आहिनि त हिकु ॿिज तेसि ताईं हिकु बहितरीनु ऐं फलदार ॿूटो नथो थी सघे जेसि ताईं हुनखे सही तरह लीड न कयो वञे, जेसि ताईं हुनजी सही तरह हिफ़ाज़त न कई वञे। बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां बिल्कुलु इहा ई शइ असांजे इदारनि ते बि इम्प्लीमेंट करे थी त जेसि ताईं हुनजा लीडर्स बहितरीनु न हूंदा तेसि ताईं उहे हिकिड़ा फलदार ऐं बहितरीनु ॿूटा नथा थी सघनि। अॼु असीं मौजूदु आहियूं बेगम नुसरत भुट्टो गर्ल्स डिग्री कॉलेज लाड़काना में ऐं असां सां गॾु आहिनि हिन इदारे जी सरवाण, हिन इदारे जी लीडर मैम प्रोफेसर समीना नाज़ अबड़ो। अॼु के सेशन में असीं मैम जन खां खोड़ सारो सिखंदासीं उन्हनि जे एक्सपीरियंस मां। सो अचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे सेशन। अस्सलाम वालेकुम मैम। थैंक यू सो मच फॉर योर प्रीशियस टाइम। तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। सभ खां पहिरियां मैम तव्हां असांजे नाज़रीन सां पंहिंजो जेको तालीमी सफ़र आहे या तव्हां हिन फील्ड में एजुकेशन वारी फील्ड में कीअं इन थियो उन जे बाबति थोरो ॿुधाइजो। तालीमी सफ़र बाबा मुंहिंजो ईअं आहे त मां हिकिड़ो ॾोखरी तालुके जो नंढिड़ो ॻोठु गेरेलो उते जनमु वरितो ऐं पंहिंजी प्राइमरी ऐं सेकेंडरी तालीम गेरेलो जे बॉइज़ हाई स्कूल में ई मां पढ़ियमि, उते ई तालीम पिराई। ऐं आई थिंक सो उन ज़माने में मां पंहिंजे ॻोठ जी उहा वाहिद छोकिरी हुयमि जेका बॉइज़ स्कूल में पढ़ंदी। उनजो सबबु इहो हुयो त माई फादर वॉज़ अ टीचर ऐं हू मूंखे गाइड बि कंदा हुया ऐं उन खां अलावा बेस्ट खां बेस्ट तालीम ॾियारण जी उन्हनि कोशिशि कई। उन खां पोइ इंटर मूं पंहिंजी जेको आहे सो टंडोजाम मां कई, हैदराबाद मां, ऐं देन वरी हिते वापसि आयमि ग्रेजुएशन गर्ल्स कॉलेज मां कई ऐं MA जेको आहे मूं पंहिंजी उर्दू लिटरेचर में शाह लतीफ़ यूनिवर्सिटी मां कई। ऐं गॾोगॾु जेको आहे मूंखे तारीख़ पढ़ण जो ॾाढो शौक़ु हुयो त इन जे करे मूं हिस्ट्रीअ में बि हिकिड़ी MA कई एंड देन मूं LLB भी कई शाह लतीफ़ यूनिवर्सिटी में। तमामु बहितरीनु, तमामु बहितरीनु। उन खां बाद में मैम हिन एज़ अ प्रिंसिपल हिन इदारे में तव्हां अहिड़ो कहिड़ो माहौल जोड़ियो आहे जंहिंजी वजह सां स्पेशली जेके स्टूडेंट्स आहिनि गर्ल्स उहे माना उन्हनि खे हौसला अफ़ज़ाई मिली सघे वधीक तालीम जे लाइ त जीअं उहे हिते अची करे वधीक तालीम हासिलु करे सघनि? बाबा चयो वेंदो आहे त हिकु मर्द जी तालीम हिकु फ़र्द जी तालीम आहे, जॾहिं त हिकु औरत जी तालीम पूरे मुआशरे पूरी सोसाइटीअ जी तालीम आहे। इन जे करे जॾहिं मूं ही कॉलेज एज़ अ प्रिंसिपल बेगम नुसरत भुट्टो गर्ल्स डिग्री कॉलेज लाड़काने के जॉइन कयो, आई एम द फर्स्ट प्रिंसिपल ऑफ द कॉलेज, त मुंहिंजे माइंड में शुरूअ खां हिकिड़ा थॉट्स हूंदा ऐं मुख़्तलिफ़ कॉलेजिस में मां जॉब कंदी रहियमि। हमेशह मुंहिंजी इहा कोशिशि बि हूंदी, ख़्वाहिश बि हूंदी हुई त नियाणियुनि खे जेतिरो पॉसिबल थी सघे असां तालीमी मैदान में अॻिते आणियूं। पोइ बीइंग अ प्रिंसिपल जॾहिं मां BNB कॉलेज खे जॉइन कयो त उहे समूरा ख़्वाब जेके हिकु ख़ुदि मुख़्तार हिकु जेको आहे सो एम्पावर्ड छोकिरीअ खे अॻिते आणण जा आहिनि उहे मूं पूरा करण जी कोशिशि कई आहे ऐं हिते नियाणियुनि खे उहो माहौल प्रोवाइड कयो आहे त हू इदारे में हिकु त पाण खे सिक्योर फील कनि। ही इदारा असांजा घर ई आहिनि, जीअं हिकु नियाणी पंहिंजे घर में सिक्योर आहे ईअं ई जेकॾहिं हूअ इदारे में सिक्योर हूंदी, जीअं उनखे घर में पंहिंजे माउ पीउ भाउरनि भेनरुनि जी सपोर्ट हासिलु आहे, उन्हनि जो कॉन्फिडेंस उन्हनि वटि आहे, अहिड़ी तरह सां जॾहिं असांजा टीचर्स उन्हनि खे उहो ई साॻियो कॉन्फिडेंस ॾींदा त नो डाउट उहो ॿारु जॾहिं अॻिते ईंदो त उहो हिकिड़ो मुल्क जो हिकिड़ो फ़ाइदेमंद कारआमद शहरी थींदो। ऐं उनजा खोड़ सारा मिसाल इहे आहिनि त माशाल्लाह असांजे कॉलेज में जेके बि गर्ल्स आहिनि मां ईअं चवंदमि उहे न सिर्फ़ु पढ़ाईअ जे मैदान में पर जेके बि असांजूं को करिकुलर एक्टिविटीज़ थियूं थियनि जीअं रांदियूं आहिनि, तक़रीरूं, शाह लतीफ़ जी पोइट्री, हिफ़्ज़ इक़बाल, उन्हनि सभिनी में अॻु भरियूं आहिनि। ऐं BNB कॉलेज खे इहो बि मां सम्झंदमि त प्राइड हासिलु आहे त असीं ॿारनि जा साइंस एग्ज़िबिशन्स कराईंदा आहियूं जंहिंमें ॿार बाक़ाइदा हिकिड़ा ख़ूबसूरत मॉडल्स ठाहींदा आहिनि। ऐं लास्ट ईयर बि असांजो कॉलेज जेको आहे मुख़्तलिफ़ मॉडल्स में पूरे रीजन मां जंहिंमें तक़रीबन 30 कॉलेज आहिनि उन में विनर रहियो। स्पोर्ट्स में असांजी कॉलेज जेका आहे
उहे ॿार असांजा टग ऑफ वार में ऐं हिकु अधु ॿी गेम में उहे बि रीजनल विनर रहिया ऐं सिंध लेवल ते हैदराबाद ताईं क्लोज़िंग में विया त इहो हिकिड़ो कॉन्फिडेंस आहे जेको जॾहिं असां पंहिंजे ॿारनि खे ॾियूं था ऐं जॾहिं हू हितां पढ़ी निकिरंदा त हिकिड़ा कामयाबु शहरी थींदा ऐं इहे नियाणियूं अॻिते वधी मुल्क खे लीड कंदियूं इंशाल्लाह मैम इंशाल्लाह माशाल्लाह जीअं असां हिन कॉलेज में दाख़िल थियासीं त बिल्कुलु असां उहो माहौल ॾिठोसीं गर्ल्स जेके आहिनि उहे सिक्योरली हिन तालीम त हासिलु करनि थियूं पर हिन सां गॾु काफ़ी सारियूं मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ आहिनि जिन खे हू सरअंजाम ॾियनि थियूं अचो त हलूं था पंहिंजे ॿिए क्वेश्चन जी तरफ़ उन खां बाद में मैम तव्हां पंहिंजा जेके लाइफ जा चैलेंजिस आहिनि तव्हां जेके गर्ल्स खे तालीम ॾियण में चैलेंजिस खे फेस कयो उन्हनि जे बारे में तव्हां थोरो ॿुधायो उन्हनि खे थोरो डिस्क्राइब कयो मैम बाबा नंढियूं वॾियूं रुकावटूं चैलेंजिस उहे ज़िंदगीअ जो हिसो आहिनि बिल्कुलु ऐं स्पेशली असां वटि जेको नियाणियुनि खे हिकिड़ो पोइते रखियो थो वञे या ईअं करे चऊं त उन्हनि खे प्रियारिटी नथी ॾिनी वञे इन करे जॾहिं हीउ इदारो संभालण खां पोइ मूं कोशिशि कई त पंहिंजे नियाणियुनि खे हर हिसाब सां उन्हनि खे अॻिते आणिया त ज़ाहिरी ॻाल्हि आहे खोड़ सारियुनि चैलेंजिस खे फेस करिणो पियो ऐं उहे चैलेंजिस आहिनि जेके असांजे नेगेटिव माइंडेड माण्हुनि जो हिकिड़ी सोच आहिनि फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ी समर कैम्प में लास्ट ईयर असांजी हिकिड़ी कामयाबु समर कैम्प थी जंहिंमें मुख़्तलिफ़ सेशन्स थिया फ्रीलांसिंग जे हवाले सां सेशन थियो मेंटल हेल्थ जे हवाले सां सेशन थियो डिबेट्स थियूं ऐं गॾोगॾु असां उहो पूरो वीक ॿारनि खे बाइक राइडिंग कराई ऐं असांजूं नियाणियूं कॉलेज जे हिन ग्राउंड ते उन्हनि बाइक्स ड्राइव कयूं ऐं 4-5 छोकिरियूं त इन क़ाबिल आहिनि जो हाणे हू बाइक हलाए सघनि थियूं त जिते खोड़ माण्हुनि खां असांखे एप्रिसिएशन मिली तारीफ़ मिली उते चंद माण्हुनि उन ते ऑब्जेक्शन्स बि कया त हाणे इहे छोकिरियूं घर संभालींदियूं तव्हां ॿुहारी कंदियूं की न पंहिंजो बाइक हलाईंदियूं पर जेका मां मेजॉरिटी मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे असांजो सिंध जो शऊर एतिरो डिवेलप थी चुको आहे जो असांजा माण्हू पॉज़िटिव शइ खे ओन बि कनि था उनजी तारीफ़ बि कनि था ऐं तक़रीबन सिंध लेवल ते असांजे इन क़दम खे इन अमल खे सारायो बि वियो इन क़िस्म जा नंढा वॾा चैलेंजिस हमेशह थींदा रहंदा आहिनि पर चइबो आहे त जीअं माण्हू खे चैलेंजिस साम्हूं ईंदा आहिनि तीअं उन में हिकिड़ो जज़्बो वधंदो आहे ऐं हू चाहींदो आहे त इट मीन्स जेको कमु मां कयां थो उहो सुठो आहे इन जे करे उनखे अञा अॻिते वधाईंदो आहे ऐं होपफुली असांजी उमेदु आहे त असां इन अमल खे अञा अॻिते वधाईंदासीं माशाल्लाह मैम माशाल्लाह अच्छा तव्हांजे ख़्याल में मैम औरत खे बाख़्तियार बणाइण में ऐं उन खां अलावा जेंडर जी इक्वलिटी खे प्रोमोट करण में तालीम जो कहिड़ो किरदारु आहे मुंहिंजे ख़्याल में उहो तालीम जो ई किरदारु आहे बल्कि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तालीम ई आहे जेका हिकु औरत खे बाख़्तियार बणाए सघे थी ऐं जेंडर इक्वलिटीअ में उनखे उनजा कॉन्सेप्ट्स क्लियर करे सघे थी ऐं तालीम जे ज़रिए ई हिकु औरत बहादुर बणिजी सघे थी ऐं हिकु औरत खे ख़बर आहे त हुनजा राइट्स कहिड़ा आहिनि ऐं हूअ सोसाइटीअ खां पंहिंजा राइट्स जेके आहिनि सो वठी सघे थी ऐं इहो सभु कुझु तालीम जे करे ई मुमकिन आहे पर तालीम सिर्फ़ु मां उहा न चवंदमि त उहा जेका असांजी हिकिड़ी कोर्स जी हिकिड़ी लिमिटेड तालीम आहे जंहिंमें असांखे सिर्फ़ु इम्तिहान ॾियणो आहे त उहा उन में शऊर पैदा कोन कंदी जीअं शाह साईं जो चवणु आहे त पढ़ियो पिया पढ़नि कढ़नि की न कुलूब में पाणा ॾोह चढ़नि जीअं वर्क वराइनि वितरा यानी हू रुगो पिया पढ़नि था दिलि में माना कढ़नि कोन था सम्झनि कोन था त उन्हनि ते अञा वधीक ॾोह जेतिरा हू पना उथलाईंदा जेतिरो पढ़ंदा उन्हनि ते ओतिरा ॾोह अञा बि वधीक चढ़ंदा इन जो मक़सदु इहो आहे त असां ॿारनि खे उहा तालीम ॾियूं जेका कोर्स सां गॾोगॾु असांजो जीअं लिटरेचर आहे ऐं ॿी असांजी जेका बि तालीम आहे उहा पंहिंजो जीअं साइकोलॉजी आहे फिलासफ़ी आहे त असांजो ॿारु इन क़ाबिल थिए जो हुन में कॉन्फिडेंस अचे हुन में शऊर अचे हुन में सोचण सम्झण जी सघ पैदा थिए ऐं जॾहिं ॿारु हिकिड़ो राइट ऐं रॉन्ग जो पाथ सम्झी वठंदो त उन खां पोइ ई उहा नियाणी अॻिते वञी हिकिड़ी ख़ुदि मुख़्तार औरत बणिजी सघे इंडिपेंडेंट ऐं सेल्फ इंडिपेंडेंस जेका उहा थी सघे अच्छा मैम हिकिड़ो ॾाढो इंट्रस्टिंग सुवालु आहे त छा तव्हां पंहिंजी लाइफ जी का अहिड़ी कामयाबी या कोई अहिड़ो लम्हो जिते तव्हांखे महसूसु थियो हुजे त हीउ तॾहिं थियो आहे जॾहिं औरत खे तालीम मिली आहे यानी औरत जी एजुकेशन जी वजह सां तव्हां उहो लम्हो यादि हमेशह तव्हांखे रहिजी वियो हुजे त उन जे बारे में तव्हां थोरो ॿुधाइजो हाणे अहिड़ा बाबू खोड़ लम्हा आहिनि मां डिफ्रेंशिएट नथी करे सघां त उहो
मुंहिंजी कामयाबीअ जा या उहे लम्हा जिन ते मूंखे बाक़ाइदा फ़ख़ुरु महसूसु थियो उहे कहिड़ा हुया। फॉर एग्ज़ाम्पल जॾहिं मां इंटर जी स्टूडेंट हुयमि त असांजे पूरे हिन मां एरिया मां उन में जेको आहे सो उन ज़माने में अॼुकल्ह त जीअं ॾिसो था चीटिंग जो ज़मानो आहे पर तॾहिं सफ़ा न हुयो। ऐं उन ज़माने में जॾहिं मुंहिंजो A1 ग्रेड आयो त उन ज़माने जे गवर्नर कराची में घुराए उन्हनि मूंखे हिकिड़ो प्राइज़ ॾिनो। उहो मुंहिंजे लाइ क़ाबिल फ़ख़्रु लम्हो हुयो। ऐं जॾहिं मूं पंहिंजी कमीशन क्लियर करे ऐं पहिरियों जॉब जॉइन कई त उहो बि मुंहिंजे लाइ हिकिड़ो क़ाबिल फ़ख़्रु लम्हो हुयो छो त मां पंहिंजे ॻोठ जी पहिरीं छोकिरी हुयमि जंहिं जेको आहे सो एज़ अ गज़ेटेड ऑफिसर एज़ अ लेक्चरर जॉइन कयो। अहिड़ा खोड़ सारा लम्हा थी सघनि था। ऐं वरी जेकॾहिं हिन फील्ड में अची करे मां ॾिसंदमि ऐं बीइंग अ प्रिंसिपल त मूंखे जॾहिं जेको आहे सो लास्ट ईयर बेस्ट प्रिंसिपल जो मिनिस्टर साहब जे तरफ़ां सिंध लेवल ते एवॉर्ड मिलियो उहो मुंहिंजे लाइ क़ाबिल फ़ख़्रु लम्हो हुयो। उहो इन लाइ क़ाबिल फ़ख़्रु हुयो जो मुंहिंजी सुञाणप हिकु अहिड़ी प्रिंसिपल तौरु थी जेका पंहिंजे स्टूडेंट्स खे पंहिंजे इदारे खे ओन करे थी ऐं उन्हनि खे हर क़िस्म जी एक्टिविटीअ में अॻिते खणी अचे थी। सही सही। उन खां अलावा मैम असांखे काफ़ी माण्हू चवंदा आहिनि असांखे छा सभिनी ज़रूरतुनि खे इहा शइ फेस करण लाइ मिलंदी आहे त उनखे माण्हू चवंदा आहिनि तव्हां जेतिरो बि पढ़ंदव न कुझु बि न थींदो आख़िर में तव्हांखे उहो ठांव बुहारी करिणो आहे। हर औरत खे इहो जुमिलो फेस करण लाइ मिलंदो आहे। तव्हांजो इन बारे में छा ख़्यालु आहे? बाबा थांव बुहारी को माना मायूब हिकिड़ो कमु कोन्हे। ऑफकोर्स इहो बि हिकिड़ी औरत जो टैलेंट आहे ऐं कुझु बि न थींदो या असांखे कुझु बि करण लाइ न मिलंदो उहो हू कहिड़े सेंस में चवंदा आहिनि आई डोंट थिंक त उहो जेकॾहिं हू सिर्फ़ु इन हवाले सां था चवनि त अव्हांखे जॉब न मिलंदी या अव्हां कुझु फैमिलीज़ में हूंदी त कहिड़ी तव्हां नौकिरी कंदो उहा शइ न आहे। तालीम जेका आहे उहा असांजे शऊर लाइ ज़रूरी आहे असांजी मेंटल डेवलपमेंट लाइ ज़रूरी आहे। त इन करे जेका बि असीं तालीम हासिलु कयूं था यकीनन उन मां असांखे कुझु न कुझु मिले थो। जीअं तव्हां स्टूडेंट आहियो हिन वक़्तु हिते वेठा आहियो इट मीन्स इहो तव्हांजे शऊर जो तव्हांजी तालीम जो ई असरु आहे जो तव्हां हिते वेठा आहियो ऐं अव्हां मुंहिंजो इंटरव्यू कयो पिया। ऐं जेकॾहिं मां पाण खे ॾिसां त इहा तालीम ई आहे। मां ज़ाहिर आहे घर में कुकिंग बि कंदी आहियां थांव बि मलींदी आहियां सभु कुझु कंदी आहियां ऐं उन खां पोइ हिकिड़ो इदारो बि संभालींदी आहियां त ऐं विद द ग्रेस ऑफ गॉड मूं में एतिरो शऊर आहे जो मां राइट ऐं रॉन्ग खे सम्झी सघां थी। त इहो सभु कुझु असांजी अचीवमेंट त आहे न बाबा। इन जे करे जेकॾहिं तालीम खे असीं आम कंदासीं त यकीनन असांखे सभु कुझु मिलंदो उहो सभु कुझु जेको असां सोचियो आहे या जंहिंजा असां ख़्वाब ॾिठा आहिनि या जंहिंजा असां हक़दार आहियूं। हा बिल्कुलु या जंहिंजा असां हक़दार आहियूं बिल्कुलु। अच्छा मैम जीअं त ऑफ द कैमरा इहा बि ॻाल्हि डिस्कस थी त तव्हां लेखक बि आहियो तव्हां माना इलाही शयूं लिखंदा बि आहियो ऐं लिटरेचर में तव्हांजो काफ़ी इंट्रस्ट आहे। कुझु शयूं तव्हां लिखियूं आहिनि जेके पब्लिश करायूं आहिनि कुझु न आहिनि करायूं त इन जे बारे में तव्हां ॿुधाइजो त तव्हांजो उन पासे ॾे लिखण वारे पासे ॾे या लिटरेचर वारे पासे ॾे इंट्रस्ट कीअं पैदा थियो? बाबा बेसिकली हीअं आहे त असांजी जेका पूरी फैमिली आहे उन्हनि खे हिकिड़ो लिटरेचर लवर्स जंहिंखे चऊं असांखे लिटरेचर जो ॾाढो शौक़ु आहे ऐं पंहिंजी स्टूडेंट लाइफ खां नंढे लाइ खां क्लास 3-4 खां वठी जीअं उन ज़माने में गुल फुल मैगज़ीन निकिरंदो हुयो ॿियूं शयूं असां पढ़णु शुरू कयोसीं। पोइ 9th मैट्रिक ऐं फर्स्ट ईयर इंटर उहो ज़मानो हुयो जॾहिं स्टूडेंट्स कोर्स खां अलावा हिकिड़ा बाक़ाइदा ग्रुप्स हूंदा त हू कोर्स पढ़ण खां अलावा लिटरेचर पढ़ंदा हुआ उन ते डिस्कस कंदा हुआ इन तरह सां। ऐं मुंहिंजो इहो पंहिंजो ई कॉन्सेप्ट आहे त जेको माण्हू स्टडी कंदो उहो हिकिड़ो सुठो राइटर बि थी सघंदो ऐं जहिड़ी तरह सां मुशाहिदो यानी शयुनि खे ॾिसणु ऐं उन खां पोइ मुतालियो तव्हां जेतिरो सुठो पढ़ंदव ओतिरो सुठो लिखी सघंदव। बाक़ी इहा शाइरी ऐं लिखणु इहो शायदि असांजी जीन में शामिलु आहे। असांजी फैमिलीअ में सभु सुठा शाइर आहिनि। सही। ऐं मैम पंहिंजी काई शाइरी जेका आहे उहा असांजे नाज़रीन सां शेयर कजो तव्हां जेका लिखी हुजे पाण। बाबा हाणे शाइरी ईअं आहे त बेसिकली मां सिंधीअ में बि लिखंदी आहियां। सही सही। ऐं जीअं त मुंहिंजी MA उर्दू लिटरेचर में आहे त मूंखे उर्दू में लिखण जो बि शौक़ु आहे। ऐं अॼु जी जेका बि असांजी डिस्कशन थी आहे उहा नियाणियुनि जे तालीम जे हवाले सां थी आहे त जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त गर्ल्स जे हवाले सां ई उन्हनि जे ख़ुदि मुख़्तारीअ जे हवाले सां पर उहो मुंहिंजो हिकिड़ो उर्दू में नंढो गज़ल लिखियलु आहे मां तव्हांखे उहो शेयर कयां। जी जी मैम सही आहे बिल्कुलु तव्हां कयो। प्रीत की रीत निभाए कब तक प्रीत की रीत निभाए कब तक आस के दीप जलाए कब तक पुन्नू अब पर्वत से पुकारे
पुन्नू अब पर्वत से पुकारे, सस्सी रेत उड़ाए कब तक। अब राणे को जलना होगा, अब राणे को जलना होगा, मूमल आप जलाए कब तक। तोड़ दो सारी जंजीरें अब, तोड़ दो सारी जंजीरें अब, मारी कैद कमाए कब तक। प्रीत की रीत निभाए कब तक, आस के दी जलाए कब तक। इहा हिकिड़ी औरत जी ख़ुदि मुख़्तारियात हमेशह रुगो उहा ई छो सफ़र करे। हाँ त कुझु जेको आहे सो अॻी पार्टीअ खे बि सफ़र करणु खपे ऐं उहे बि थोड़ी घणी स्ट्रगल कनि। जी जी असां पंहिंजे प्रोग्राम जे लास्ट सेशन में आहियूं ऐं असां इन सेशन में मेम खां मैसेज वठंदासीं त मेम पंहिंजे लिसनर्स खे तव्हां कहिड़ो लेसन माना कहिड़ो मैसेज ॾियणु चाहियो था। मुंहिंजो मैसेज पंहिंजे समूरनि लिसनर्स खे इहो ई आहे त जेकॾहिं असां हिकु ख़ुशहाल सिंध हिकिड़ो ख़ुशहाल मुल्क ॾिसणु चाहियूं था त असां वधि में वधि तालीमी मैदान में पाण खे अॻु भरो कयूं, पाण खे अॻिते आणियूं। उहा साइंसी तालीम हुजे, उहो लिटरेचर हुजे ऐं उहे ॿियूं मुख़्तलिफ़ फील्ड्स हुजनि। जेसि ताईं असां तालीम में अॻु भरा न थींदासीं असां तरक़ी याफ़्ता मुल्कनि में शुमार न थींदासीं। इन जे करे मुंहिंजो ख़ासि करे पंहिंजे नौजवाननि खे जेके असांजो आईंदा आहिनि, असांजो मुस्तक़बिल आहिनि, उन्हनि खे इहो पैगाम आहे त बाबा सीरियसली ईअं करे चइजे त तालीम जी रसीअ खे मज़बूतीअ सां पकड़ियो, कामयाबी तव्हां खां परे न आहे। बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह काफ़ी बहितरीन डिस्कशन रही, इलाही सारियूं शयूं सिखण लाइ मिलियूं। उम्मीद आहे त तव्हां बि हिन फ्रूटफुल डिस्कशन मां काफ़ी सारियूं शयूं सिखियूं हूंदियूं। वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु, तेसिताईं गॾु हुजो सिंधी थॉट्स सां। वस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।